अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 142 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 143 किस्त नंबर 46। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ग़ुलाम हिन वण खां काफ़ी परे आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु ग़ुलाम हिन वण खां काफ़ी परे आहे। हीउ नंढड़ो वण आहे, इन खां काफ़ी परे आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे ग़ुलाम उन वण जे त बिल्कुलु वेझो बीठो आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंड जे अंदरि ग़ुलाम उन वण जे वेझो अची वियो। दोस्तों जेको ग़ुलाम 2 सेकंड पहिरियां उन वण खां काफ़ी परे हुयो। दोस्तों पोइ हीउ वण 2 सेकंडनि जे अंदरि ग़ुलाम ताईं कीअं पहुतो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 144 किस्त नंबर 46। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीउ हमरा सेल्फी पियो कढे, पर जेकॾहिं तव्हां हिन जी मोबाइल जी स्क्रीन ते गौर कंदव त हिन जी मोबाइल जी स्क्रीन ई ऑफ आहे, कैमरा ऑन कोन्हे। इन जो मतिलबु त हीउ को बि सेल्फी कोन कढी रहियो आहे, बसि हिन ड्रामे जे हिन सीन खे ठाहिण जे लाइ मोबाइल साम्हूं करे छॾी। दोस्तों हिन जी इन नंढड़ी मिस्टेक जे करे हिन ड्रामे में हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया हूंदा त मोबाइल जी स्क्रीन ई ऑन कोन्हे, ऑफ आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 145 किस्त नंबर 46। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते लुकमान जे हथ में हिकु नंढड़ी काठी आहे। दोस्तों हिन सीन में लुकमान जे हथ में हिकु नंढड़ी लठ आहे, काठ जी लठ आहे। हीउ ॾिसो दोस्तों। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे त लुकमान जा 2 हथ ख़ाली आहिनि। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड जे अंदरि उहा लठ लुकमान काॾे कई जेका 1 सेकंड पहिरियां लुकमान जे हथ में हुई, ऐं उहा 1 सेकंड बाद लठ काॾे वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे इन ड्रामे में। मिस्टेक नंबर 146 किस्त नंबर 46। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन शख़्स जे हथ में हीअ मोबाइल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हिन वक़्तु हिन शख़्स जे हथ में हीअ मोबाइल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे त हिन जा 2 हथ ख़ाली आहिनि, उहा मोबाइल हिन जे हथनि में न आहे। दोस्तों जेका मोबाइल 5 सेकंड पहिरियां हिन जे हथ में हुई, ऐं दोस्तों उहा मोबाइल 5 सेकंड बाद काॾे वई। हिन जे हथनि में न आहे, हिन जा 2 हथ ख़ाली आहिनि। ऐं दोस्तों इहा मिस्टेक अञा ख़तमु न आहे थी, वरी बि 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त हिन जे हथ में मोबाइल बि आहे ऐं उहा लुकमान हिन खां खसियूं बि वठे थो। दोस्तों हीउ ॾिसो लुकमान हिन खां मोबाइल खसे वरिती आहे। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे त 1 सेकंड में हिन वटि मोबाइल हूंदी आहे, वरी 5 सेकंडनि खां पोइ ग़ाइबु थी वेंदी आहे, वरी 2 सेकंडनि खां पोइ हिन वटि हूंदी आहे। दोस्तों हीअ मूंखे त सीन सम्झ में कोन थो अचे। दोस्तों तव्हांखे इहा मिस्टेक सम्झ में आई आहे या न, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार वारी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे लाज़मी दॿाए छॾींदा ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं बआसानी पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त।
अल्लाह हाफिज़।